सॼी सिंध में हिन वक़्तु जेका जाली डोमिसाइल वारो जेको इशूज़ हले पियो ऐं सिंध जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि उन्हनि में एहतजाज कयो पियो वञे। उन सिलसिले में इस्लाम कोर्ट प्रेस क्लब खां जेका रैली निकिती आहे उन जा जेके अॻुवान हिते मौजूदु आहिनि असां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू छा था चवनि। करप्ट कामोरा हिते थर जे माण्हुनि जे हक़नि ते जेके धारियनि माण्हुनि खे जेके डोमिसाइल ठाहे ॾियनि था उहो ग़लति अमल आहे। हिन वक़्त में जेके राइट्स आहे उहो मक़ामी माण्हुनि जो हक़ आहे। ये थर कोर्ट में बि हिन वक़्त में धारियां खोड़ सारा भर्ती थियल आहिनि। हिते जा करप्ट कामोरा राशी ऑफिसर्स जेके आहिनि उन्हनि ते नज़रसानी जे बजाए ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। असां उन्हनि खे चिताव था ॾियूं त सिंध जो बादशाह दोस्त जेके उहो जाॻी पियो आहे, तव्हां पंहिंजे अमल उहा बहितर करो ऐं फौरी तौर ते जेके इहे डोमिसाइल्स आहिनि इहे रद्द करो ऐं मक़ामी माण्हुनि खे राइट्स ॾियो। जेके ॿियनि सूबनि जा माण्हू गैर क़ानूनी तौर ते डोमिसाइल ठाहिनि था ऐं असांजे सिंध जे माण्हुनि ते जे हक़नि ते दाड़ो हणनि था, उन सां सर्विसूं वठनि था, उन जे तइलीमी ऐं ॿिया इदारनि में उन्हनि जूं सीटूं खपाइनि था, असां उन्हनि जी पुरज़ोर मुज़म्मत कयूं था ऐं गवर्नमेंट खां अपील था कयूं त जेके बि हितां जा जेके परमानेंट रेजिडेंट न आहिनि उन्हनि खे डोमिसाइल इशू न कया वञनि। पुरज़ोर मुतालबो आहे त सिंध में जेके बि धारियां या जेके बि बोगस डोमिसाइल इशू कया विया आहिनि उन्हनि खे जल्द अज़ जल्द रद्द कयो वञे ऐं सिंध जे नौजवाननि जी नौकरियुनि ते कुदरती वसीलनि ते हिते जे माण्हुनि जे वसीलनि ते इहो धाड़ो हणणु बंदि कयो वञे ऐं हिते जो बाशऊर नौजवान अॼु इहो CM सिंध खां मुतालबो थो करे हिकिड़ी फेयर एंड फ्री जुडिशल कमीशन ठाही वञे जेको हिन मामले खे पूरी तहक़ीक़ात करे। सिंध जे धरती जे उन धाड़नि उन्हनि जे हक़नि ते जेको धाड़ो लॻो आहे उन्हनि जेको बोगस डोमिसाइल जी सूरत में इहो कतब इहो सिंध धणियुनि खे कतब मंज़ूर न आहे ऐं उन्हनि खे इहो अपील आहे असांजी जो समय ते अहिड़ा इख़्तियारनि खे त इहो नोटिस वरितो वञे ऐं इहो जाली बोगस डोमिसाइल ख़तमु कयो वञे। कूड़नि डोमिसाइल जो सभिनी सिंध जे जेको बि इलाइक़नि में हिकिड़ी जुडिशरी जी तरफ़ां हिकिड़ी इंक्वायरी टीम ठाही वञे। हू सभिनी ज़िलनि जे हेडक्वार्टरनि जा दौरा करे उते जेको बि कूड़ा डोमिसाइल आहिनि उन्हनि जो रिकॉर्ड सॼो हथु करे उन्हनि सभिनी माण्हुनि खे जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कयो वञे। उन कूड़ा डोमिसाइल ठाहे ॾींदड़ जे ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कयो वञे। मतिलबु जेके शहरी आहिनि उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हिकु ई मुतालबो कनि पिया त सिंध में जेका जाली डोमिसाइल एवज़ जेका से मुख़्तलिफ़ ऑफिसर जेके मुक़ररु कया विया आहिनि उन्हनि जा समूरा जेके जाली डोमिसाइल आहिनि उहो रद्द कया वञनि। सिंध सां जेके वॾे अरसे सां हिकिड़ी ज़्यादती हले पई उहो जेको बंदि करे हिन जी जेका जाली डोमिसाइल वारो इशू आहे अदालती कमेटी क़ाइमु करे ऐं उन जो जेको मुकमल तौर ते जांच कई वञे। गाज़ी वज़ीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम कोर्ट थरपारकर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।